ना कैद करो मैं कून मारो तकड़ियां। उस्ताद मंजूर लिखाइण जॾहिं मूंखे राह आयो उहो मूंखे ज़ोर ॾियारींदो आहे, पोइ एतिरो ज़ोर ॾियारींदो हो जो हिननि जा ते मूंखे सूर पइजी वियो हथनि। छॾे वञण जी ॻाल्हि न कर मत तोखां अगई मुंहिंजो साहु वञे, साहु वञे रे साहु वञे। वज़ीर पंहिंजो पेट भरनि था, असां ॾोह कयो आहे जंहिंजे करे वज़ीर आहिनि। काफ़ी ॻाए स्टेज तो पोइ हलियो वेंदो, पोइ मूंखे ममता साहिब चयो की हिते हथु हुजी कोले में चई होटल आहे साईं चाहे चई भॼी न वञजांइ, मूंखे एवार्ड उते ॾिनई त पोइ त साईं मुंहिंजो मथो ॿियो थी वियो। पर चाहे नथा पर रातो कार ठल माण्हू हींअर किथे आहे, हींअर को उस्ताद ई कोन्हे। उहा मौसीक़ी असली मौसीक़ी त उस्ताद हुआ। साल 1952 धारे ठारूशा वेझो ॻोठ तलीअ में हिकु सादे ॻोठाणे घर में हिकु नींगर जनम वठे थो। कंहिंखे ख़बर न हुई त ही नंढड़ो ॿार हिकु ॾींहुं सुरनि जी दुनिया में पंहिंजो नालो रोशन कंदो। घर में रखियल हिकु पुराणो ग्रेमोफोन जंहिंमें वॼंदड़ कलाम हिन नंढड़े दिलि खे छूहण लॻंदा। उहो आवाज़, उहे धुनूं ऐं उहे सुर हुन जे अंदरि हिकु नओं जहान आबाद कनि था। रांद मां शुरू थियल शौक़ आहिस्ते आहिस्ते इश्क में बदिलजी वञे थो ऐं पोइ उस्तादनि जी सरपरस्ती मुसलसल महिनत ऐं रियाज़ सां उहो नींगर सिंध जो सुरीलो आवाज़ बणिजी साम्हूं अचे थो। उहो आवाज़ जेको लतीफ़ जे सुरनि खे ज़िंदगी ॾिए थो, उहो नालो आहे अनवर हुसैन बिस्तड़ो। अचो त हिन सुरनि जे मुसाफ़िर जे दिलकश सफ़र जी कहाणी उन जे ई ज़ुबानी ॿुधूं। हिते जा हिननि तली छॾिबी आहे हीअ हिते, हितां सिंधी पढ़ी आहे, अंग्रेज़ी में आयासीं ठारूशा। पोइ हुते असांजो उस्ताद हो, उस्ताद शम्स सुमरो। पोइ जॾहिं वेकेशन थिए पई त सभिनी खे चयईं त ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो छोकिरा हिकिड़ो कलाम तो ॿुधायो। छोकिरा हाणे किथे पिया ॻाइनि, उहो वीचारा ॻाईंदा कोन हुआ, पर घणा छोकिरा अहिड़ा, हिकिड़ो सूमरो हो छोकिरो अज़ीज़ नालो हो, गॾु पढ़ंदो हो। असां हुननि जे दुकान ते बीड़ियूं ॿधंदा हुआसीं। पोइ उन्हनि सां चुगली कई त हिन जहिड़ो साईं सॼे क्लास में केरु कोन थो ॻाए। चई केरु आहे? चई साईं विस्तड़ो आहे। मूंखे त चइनि मां न पियो ॻायां, मूंखे शर्म पियो थिए, लॼ पई थिए, नंढड़ो हुउसि, नंढड़ो बि अहिड़ो कोन हुउसि, जवान हुउसि। पोइ साईं सभिनी खे चयो त बाबा हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधाइणो पवंदो ऐं तव्हांजी मोकल 2 महीना थिए थी। हुननि चयो साईं असांखे जेको अचे थो ॻाए बि विया। हाणे मूंखे ज़ोरी हिननि बीहारियो ॻाइण ते, साईं चयो ॻाए, मूं चयो न साईं मां कोन ॻाईंदुसि। पोइ मूंखे साईं शम्स चमाट विकिणी हई। पोइ चमाट खां पोइ थोरो ख़ौफ़ बि लथो, लॼ बि लथी। मां हुते जॾहिं ॻायो त साईं उतां ख़बर पहुती वञी हेडमास्टर साहिब ताईं। उन चयो त हिनखे हेॾे वठी अचो। गानो ॻायो हुउमि, इहो रफ़ी साहिब जो हिकिड़ो गानो हो, ना तूफ़ान से खेलो ना साहिल से खेलो मेरे पास आओ मेरे दिल से खेलो ना तूफ़ान से खेलो। इहो चयो। पोइ उतां उते वठी आजो मूंखे, त उते जो वरी ॻाल्हाए न त हुन चयो त हाणे वेकेशनियूं थी वियूं, कैंप फायर करायूं था असां हिते ऐं हिनखे ॻाल्हाईंदासीं हुते। हुन ते ठीकु आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ कैंप फायर जो थी, उते स्टेज लॻी। मोहम्मद इब्राहिम तॾहिं मशहूरु हो सिंधी, उन्हनि खे बि उन्हनि घुरायो। असांजो ॻोठ जो उहो साईं मास्तर कयूं, उहो हुते उस्ताद बि हो, उहो ॻाईंदो हो। इहे ॻाईंदा हुआसीं, हुनजो चाचो बि ग़ुलाम क़ादर ॻाईंदो हो, सुठो ॻाईंदो हो, गवैयो हो। पोइ हुते जॾहिं मूंखे कंपायर में ॻाल्हायो न
त मूं उते सिंधी त अलाए कहिड़ा कहिड़ा ॻायासीं, पर मां रफ़ीअ जो ॻायो त हिन पासे न खानज़ादा वेठा आहिनि स्कूल जे पोयां, ऐं कुझु पढ़ंदा बि छोकिरा। बाबा मां त उते एॾो को मशहूरु थियुसि थारूशा में, जो उहे छोकिरा मूंखे छॾनि कोन मानीअ जे टेम ते। मानीअ ते खयूं अचनि चांहियूं, खणियूं अचनि शयूं वठनि जेके से मूंखे हिते ॾियनि। बाबा मूंखे चए हे जेकी भेण किथां लोध आंदी अथई। मूं चयो साईं उते ॻाल्हायो अथनि स्कूल में, हाणे त सभु वाक़ुफ़ थी विया आहिनि। इन जे करे पोइ त आस्ते आस्ते मां उस्ताद शम्स मूंखे जहिड़ो ॻाइणो करे कढियो। हयाती हुस्न वारनि सां गुज़ारणो को गुनाह कोन्हे, हयाती हुस्न वारनि सां गुज़ारणो को गुनाह कोन्हे, वफ़ा जा पेच पाए प्रीत पारणो को गुनाह कोन्हे, हयाती हुस्न वारनि सां गुज़ारणो को गुनाह कोन्हे, हयाती हुस्न वारनि सां गुज़ारणो को गुनाह कोन्हे। हाणे जेतोणीकि अनवर विसड़ो जवान नाहे रहियो, पर हुन कंहिं ज़माने में पाण ई त ॿुधायो हो त हुन जे ॻाइण जी शुरूआत त उन वक़्त ई थी वई हुई जॾहिं हुन जे ॼम खां 5 साल अॻु विरहांगे जे वक़्तु संदसि बाबा हादी बख़्श जे हिंदू दोस्त हिंदुस्तान वेंदे हिकु फ़ोनो इहो चई ॾिनो त यार जॾहिं ही रिकॉर्ड ॿुधी त मूंखे यादि ज़रूरु कजां। उहो सिर्फ़ तोहफ़ो न हो, न ई सिर्फ़ हिकु औज़ार, न ई यादगिरियुनि जो ख़ज़ानो, न ई मोहबत जो निशान, पर हक़ीक़ी तौर अनवर विस्तरे जी पैदाइश खां अॻु सुर ऐं साज़ जो सफ़र हो। चाचो मुंहिंजो हूंदो हो उमर, मर नालो हुओ, शौक़ीन हूंदो हो फ़ोने जो। तॾहिं त ही रेडिया बेडिया पोइ आया, फ़ोनूं अॼु पोइ कंदो हो उहो हिकिड़ो। ॿियो त ठारूशाह में असांजो दुकानु हूंदो हो बाबा जो, हिकु वाणियुनि जो दुकानु हूंदो हो। वाणियुनि जे ज़माने में हिकिड़ो वाणी झमट नालो हुओसि, दोस्त हुउसि। पोइ जॾहिं उहो वीचारो वियो हितां वञनि पिया त उहो दुकानु मुंहिंजे पीउ खे ॾेई वियो। उन्हनि वटि रिकॉर्ड हुआ हिन जा, फ़ोने जा रिकॉर्ड कोन थींदा, हा इहे 60 रिकॉर्ड उहे ॾेई वियो। त चाचो मुंहिंजो शौक़ीन हो, उन वटि फ़ोनूं हुयो, पोइ उहो वॼाईंदो हो। पोइ ॿुधंदा हुआसीं नंढड़ा हुआसीं असां बि, पोइ उहो वरी वॼाइण बि सिखी वियुसि। पोइ उहे जेको तॾहिं मास्तर चंदुर जा हूंदा रिकॉर्ड, मोहम्मद रफ़ी, लता मंगेशकर, इन्हनि जा पोइ असीं वॼाईंदासीं। पोइ मूंखे लाउड इन में फ़ोने में मूंखे मज़ो ईंदो हो, मां वरी सिखंदो हुउसि, मूंखे यादि थी विया। ऐं पोइ कंहिंखे ख़बर न हुई त ही नंढड़ो ॿार हिकिड़ी सुरनि जी दुनिया जो सितारो बणजंदो। उन नंढड़े नींगर जॾहिं ग्रामोफोन जा सुर ॿुधा त संदसि दिलि में अजीब छिक पैदा थी। हू उन्हनि आवाज़नि सां ॻंढिजी वियो, उन्हनि धुनुनि सां दोस्ती करे वेठो। उहो शौक़ु रांदि न रही, उहो इश्क बणिजी वियो, ऐं उहो ई नींगर वधी वॾो थी सिंध जो सुरीलो आवाज़ बणियो। तोसां प्यार कंदुसि, तुंहिंजो यार हूंदुसि, तुंहिंजो दर न छॾे हाणे वेंदुसि मां। तोसां प्यार कंदुसि, सॼी उमिरि सॼण तुंहिंजी पूॼा करियां, रुगो तूं ई हुजी वेठो तोखे ॾिसां, तोखे हिकिड़ी घड़ी न छॾींदुसि मां, तोसां प्यार कंदुसि। अनवर हुसैन विस्तड़ो हिकु उहो महान, उहो सुहिणो आवाज़ु आहे सिंध जो, असांजी धरतीअ जो, जेको उहो अमुल आवाज़ु आहे जेको आवाज़ु आम आवाज़नि खां मुख़्तलिफ़ आहे। उहा दर्द, उहा पीड़ा इंसान जे अंदर जो आवाज़ु ऐं अंदर जा जेके जज़्बा आहिनि उहे उन्हनि जज़्बनि खे उजागर करे थो। अनवर हुसैन विस्तड़ो हिकु असांजे सिंध जो माया नाज़ फ़नकार रहियो आहे। मूंखे यादि आहे त मां 35-40 सालनि खां अनवर हुसैन विस्तड़े खे ॿुधां पियो थो, पर असीं नंढा हूंदा हुआसीं। उन वक़्तु मूंखे यादि आहे, न क़ैद करो मैकूं न मारो हथ कड़ियां, उनजो इहो जॾहिं असां कलाम ॿुधंदा हुआसीं त यकीननि असांजे अखियुनि में लुड़क अची वेंदा हुया, ऐं जेको आहे पंहिंजो असांजे अंदर जी पीड़ा उहा महसूसु थींदी हुई त ॼण की हू असांजी ॻाल्हि पियो करे। ना कैद करो मैकूं न मारो हथ कड़ियां,
मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हैं अड़ियां, ना कैद करो मैं कून मरोत कड़िया। जॾहिं बि असां भाउ अनवर हुसैन विस्तड़ो जो कोई बि कलाम ॿुधो आहे त उहो पैगाम खां कंहिं न कंहिं पैगाम खां ख़ाली कोन हूंदो आहे। ऐं असांजे हिन धरतीअ खे उन जी आवाज़ इलाही सारो मान ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे ऐं शऊर ॾिनो आहे, जंहिंजे लाइ भिटाई सरकार हिकु जाइ ते चयो त वटीअ में मट मट मंद बियो, कदुर कैफ़ कलाल जो पिया कन पियो, अचनि दुर्स दुकान ते कंध क़बूल कयो, सुरहा सिर ॾियो चखनि सुर्क सैयद चवे। इन हज़ार पीड़ाउनि मां गुज़रंदे गुज़रंदे हिन अहिड़े महान फ़नकार जो जहिड़ो क़दुरु थियणु खपे उहो क़दुरु कोन थियो आहे। इन ॻाल्हि जो असांखे अरमान आहे। असांजे कल्चर वारनि ऐं असांजे सिंध धरतीअ जे वस वारनि हुनजो क़दुरु न कयो आहे। उनजो ज़रूरु अरमान आहे, पर हुनजो आवाज़ु सदियुनि ताईं असांजे हिन सिंध धरतीअ ते गूंजंदो रहंदो, जेको कॾहिं बि मरी नथो सघे। जीअं हिकिड़ो सिंधीअ में चवणी आहे त मुड़ुसु मरी वञे त मरी वञे, ॻाल्हियूं पियूं ॻाइजनि। सो उन्हनि अहिड़े मर्दनि महाननि जूं ॻाल्हियूं ॻाइबियूं रहंदियूं। उस्ताद अनवर हुसैन विस्तड़ो हिकु बेमिसाल आवाज़ आहे, जंहिंजो आवाज़ कॾहिं बि मरी नथो सघे। किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे, किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे। खैर चाब थी पवे पर, खैर चाब थी पवे पर टुटड़ो प्यार नाहे। किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे, किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे। अनवर हुसैन विस्तड़ो जो बालकपण ॻोठ तलीअ में गुज़रियो। सादी ज़िंदगी, ॻोठाणे माहौल ऐं दिलनि में मोहबतनि सां भरियल दुनिया, पर हुन जे अंदरि कुझु अलॻि ई हली रहियो हो। हुनखे सुरनि सां इश्क थी वियो हो। वक़्त सां गॾु हुन जे अंदरि जो शौक़ वधंदो वियो ऐं हिकु ॾींहुं टंडे आदम में हुन हिकु अहिड़ो आवाज़ ॿुधो जंहिं हुन जी ज़िंदगी बदिलाए छॾी। उहो आवाज़ हो सिंध जे अज़ीम मौसीकार ऐं गायक उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो। उहो सिर्फ़ आवाज़ न हो, उहो रूह खे छुहंदड़ सुर हो। ॻाल्हियूं अथम के दिल जूं दिल बर तो सां चवां चई न सघां, साजन मुंहं ते थे ॾिसी हाल हमल जो दोस्त दिलासो ॾे, किरी पैर भरे सुध लही वञ सुरनि जे। अनवर पंहिंजे अंदर जी ख़्वाहिश खां मजबूर थी उस्ताद जे दर ते पहुतो। हू नौजवान हो, पर संदसि अखियुनि में सचाई हुई ऐं दिल में सची तलब। हुन अदब सां अर्ज़ कयो, मां सिखणु चाहियां थो। उस्ताद शागिर्द जे अंदर जो जज़्बो सुञाणे वरितो ऐं खेसि पंहिंजी शागिर्दीअ में क़बूल कयो। उहो लम्हो अनवर जी ज़िंदगीअ जो नओं मोड़ हो। सकरनि में बीड़ियूं ॿुधंदो, पोइ हुते असांजो माइट आहे अला हयाती ॾेसि, हुनजो पुटु आहे लियाकत, उहो छा नालो गौस जमादार गौस बख्श नालो। इहो वियो पियो टंडरे, त मूं चयोमांसि मामा मूंखे टंडरे वठी हलंदे? चई छो? मूं चयो साईं वठी हलो, महिरबानी कयो। पोइ मां हुते बीड़ियूं पियूं ॿधियूं, वाइड़ीअ जो दुकानु हो लधो उन वटि। पोइ उतां चयोमांसि मां हिन खे हिसाबु छॾायां, पैसा वठां त हलो।
पोइ मां हुतां उहो मूंखे वठी वियो हुते, न त मूंखे ख़बर कान हुई त उस्ताद मुंदड़ी खान हिते आहे। उते जो वियुसि, उतां मानी मानी खाई मां ॿाहिरि निकितुसि त मूंखे बाजे जो आवाज़ु ॾिसणु ॿुधणु पियो। मां हुतां हली थोरो भरिसां ई वियो, पोइ उते जो वियुसि त मां बाजो ॾिठो त वॼाए पियो हिकिड़ो तमामु सुंदर अख़र। पोइ त मां मूंखे चई त कीअं आयो, केरु आई? मुंहिंजो मां विस्तरो आहे, हे माइट ते मोहम्मद बशार मुख़्तियार कारो हुते, मुंहिंजा आहे माइट त उस्ताद मुंदड़ी खां तेसि ताईं आयो, पंहिंजे ख्याल सां आयो हुते। मूंखे चई केरु आई? भाउ मुंहिंजो साईं मां विस्तरो आहियां। ॻाईंदो ई छा? मुंहिंजो न साईं ॻाईंदो त कोन आहे, ॻाइण जो शौक़ु अथई? मुंहिंजो हा साईं। चए पोइ ॾिसूं जे ॻाइणु अथई सुठो, आवाज़ु सुठो अथई त सेखारिबो, न त वञो ॾियो बाबा पंहिंजो धंधो वञी कर। मुंहिंजो हा साईं सची ॻाल्हि आहे। मूंखे ॻाल्हाए थो उस्ताद मुंदड़ी खां, ॿियो थी वियो। मूंखे चई भेण ॻाइणु त छोकिरे खे आहे, तूं सिखंदे? ॻाइणु ॾुखियो अथई, सिखणु ॾुखियो अथई। मुंहिंजो सेखारींदो जेको त उहे ख़बर पइजी वेंदी त मां छा आहियां। उस्ताद मुंदड़ी खान जॾहिं मूंखे रहायो, पोइ हुयुसि ॿियो कुझु पैसा ॾुकड़ असांखां कोन वठंदा, न को हुआ। हू पंजाबी माण्हू आहे, सिखणु ॼाणंदा हुआ ऐं अॻिले खे शागिर्द करे सम्झंदा आहे। अहिड़ो शरीफ़ माण्हू मूं सिंध में कोन ॾिठो, न को अहिड़ो गवाइयो हो। पोइ हू मूंखे ज़ोर ॾियारींदो आहे, अहिड़ा एतिरो ज़ोर ॾियारींदो हो जो हिननि जा आहिनि ते मूंखे सूर पइजी वेंदो हो हथ में। पर ईअं न चवंदो हो त उथी हाणे वञी सुम्हो, न, थकिजी पए छाप थी पए, सिखणो आहे त चङा सिखे वेही महिनत करे। पोइ असां ईअं सिखियासीं, ॾाढो ॾुखियो सिखियासीं। अच्छा भला तव्हां 6-7 साल जेको सिखिया वरिती उन में ॾुखियो सबक़ु तव्हांखे कहिड़ो आयो? ॾुखियो हुते रहण ई ॾुखियो हो ॿियनि जे घर साईं। उन्हनि माण्हुनि जो इहो ज़ोर के बि इहो कमु करणु, सॼे ॾींहं जो ॿुहारियूं कढणु, हाणे मानी कोन पचाईंदा हुआसीं असां, बाक़ी रहियासीं हुते उन्हनि जी दिलि वठण जे लाइ। मूंखे शौक़ु माण्हू जो ॾिठो ऐं हुन सेखारणु शुरू जॾहिं कयो त मां ॿियो थी वियुसि। मूंखे मां चवां पोइ त मुंहिंजो सभु कुझु आहे ई, मूंखे एॾो शौक़ु हो। पोइ उस्ताद मुंदड़ी खां सेखारणु पंहिंजो बसि कंदो हो, पर सिखणु असांजो कमु हो। पोइ मूंखे रूह हो राग सां, पोइ मूंखे चई त तूं सिखी वेंदे, रहंदे त सिखंदे, जे पुट वेंदे हलियो त तुंहिंजी मर्ज़ी। उस्ताद मंज़ूर अली खे तव्हां पहिरियों कहिड़ो गानो ॿुधायो जो हुन चयो त हा हिन खां मां ॻारायां? न मां ॻायो पियो हुते, फैज़ली शाह हो साईं, इहो सैयद हो, उहो बि तॾहिं उथी आयो जॾहिं उस्ताद मूंखे ॻारायो। मूंखे चई बाजो अचे त मुंहिंजे मूंखे ॻाइण ई कोन थो अचे, मूंखे बाजो केॾां। पोइ मूं रफ़ीअ जो गानो हिकिड़ो ॿुधायो मां त उस्ताद मुंदड़ी खान राज़ी थी वियो। ना तूफान से खेलो ना साहिल से खेलो, मेरे पास आओ मेरे दिल से खेलो, ना तूफान से खेलो। पोइ उस्ताद मुंदड़ी खान मूंखे राह छॾियो हुते, चई वे पुट रही सघंदे? मूं चयोसि रहंदुसि, तव्हां सेखारींदो त मां रहंदुसि। पोइ उस्ताद मुंदड़ी खां अहिड़ो दरवेश फ़क़ीर माण्हू हो जो चांहि जो प्यालो बि सुबुह जो पाण खणी ईंदो हो, मानड़ी पोइ खाराईंदो। ऐं उस्ताद मुंदड़ी खान जी मानीअ में एॾो त मूंखे मज़ो आयो, मूंखे कॾहिं बि ड्रॉ कोन थियो मानीअ मां। साईं एतवार कयो सर, मूंखे ड्रॉ ई कोन थियो, ख़ुदा जो कसम। पोइ मां शहर में वञी मानी ॿी बि खाईंदो हुउसि। पोइ उन्हनि जी मानीअ में अलाए कहिड़ो को सवादु हो। 1970 वारे दौर जी मौसीक़ी ऐं हिन दौर जी मौसीक़ी इन कीअं? न हींअर किथे आहे, हींअर को उस्ताद ई कोन्हे। उहा मौसीक़ी असली मौसीक़ी त उस्ताद बि हुआ, हींअर न को केरु उस्ताद आहे। जॾहिं मुंहिंजो ॻाइणु ख़तमु थियो आहे त ॻाइणा ई ख़तमु थी विया आहिनि। टीवी ख़तमु आहे अॼुकल्ह, रेडियो ख़तमु आहे। अॻे अनाउंसर अहिड़ा भला भला हूंदा, जीअं इहो हूंदो अब्दुल गफ़ूर खोसो, ॿिया बि खोड़ा लबीर लंजार, इहे मशहूरु आहे। हा नसीर उहो आहे अञा, मुमताज़ वीचारो गुज़ारियो। मुमताज़ सच करे पुछो त भिटाई खे चमकाए छॾियो, मुमताज़ मिर्ज़ा साहिबु। तॾहिं अलाड़ फ़क़ीर वारा हूंदा, हेॾी डेलीगेशन निकिरंदो हो ॿाहिरि त मुमताज़ साहिबु वठी वेंदो हो। त सिंधी फ़नकारनि खे रूशनासिने करायो। आबदा परवीने मां रेडियो ते गॾु अपरू थियासीं। हींअर किथे आहे, न को शागिर्द रहियो आहे, न को राग रहियो आहे। साईं
हींअर न को सेखारणु रहियो आहे। गुलज़ार अली खान हो उहो सिखियलु हो, उस्ताद मुहम्मद अली खान जो शागिर्द हो, वहीद अली भाणे जो हुउसि, या हींअर फतेह अली खान उहो गवैयो आहे, उहो आहे माशाल्लाह ज़िंदा आहे, उहो गवैयो आहे, भाणे जो आहे उस्ताद जे। इहे उस्ताद आहिनि पर हींअर सिखणु किथे आहे, न को शागिर्दनि में चवंदा चवंदा वञूं असां बसि सभई राग सिखी वञूं, घर अची मोटी अचंदो ॻाइणा थी वञूं, ईअं आहे कोन। हीअ महिनत को सवा ठहंदो कुझु कोन आहे। तव्हांजो नौजवान पुट बि हींअर राग जी दुनिया में लथल आहे, उन समय ते जेके नौजवान रागी आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो मैसेज छा हूंदो? सची करे पुछी त हाणे बाक़ी दुनिया बचाए हिते हिकिड़ो सखर में आहे बरकत बर जेको सिखियल बि आहे ऐं सुठो ॻाए बि थो, वीचारो ॿुधंदो त हाणे चाक कोन्हे को, ॿियो ॻाइणो कोन्हे को, गुलज़ार अली खान गुज़ारे वियो, ॿियो आहे कोन। 1972 में हुन पंहिंजे फन जो आगाज़ कयो पाकिस्तान टेलीविजन तां ऐं पोइ 1974 में रेडियो हैदराबाद तां संदसि आवाज़ सॼी सिंध में पखिड़िजी वियो। छॾे वञण जी ॻाल्हि न कर, मत तोखां अॻई मुंहिंजो साहु वञे, साहु वञे रे साहु वञे, तुंहिंजी हयाती तुंहिंजी हयाती जुड़ो हुजी शल कोसो न तोखे वाव लॻे, वाव लॻे वाव लॻे, कॾहिं वञण जी ॻाल्हि न कर, मत तोखां अॻई मुंहिंजो साहु वञे, साहु वञे रे साहु वञे। संदसि ॻायल नग़मा दिलनि खे छुहण लॻा, अहिड़ा कलाम माण्हुनि जे एहसासनि जो आवाज़ बणिजी विया ऐं पोइ ही आवाज़ रुगो हिकु आवाज़ न रहियो, हू हिकु सुञाणप बणिजी वियो। अनवर हुसैन विस्तड़ो सिंधी मौसीक़ीअ जो हिकु अहम नालो बणिजी वियो। हुन रिवायत खे बि निभायो ऐं जिद्दत खे बि अपनाइण ॼातो। टीवी, रेडियो, स्टेज, कैसेटूं, हर हंध संदसि आवाज़ गूंजंदो रहियो। अहिड़ो सजण दस छोकिरो वणी वणी, अहिड़ो सजण दस छोकिरो वणी वणी, अहिड़ो ॿुधाए अॼु छोकिरो वणी, ॾाढो तूं वणी रे अला, ॾाढो तूं वणी, ॾाढो तूं वणी वो अॼु ॾाढो तूं वणी वणी, अहिड़ो सजण दस अहिड़ो ओ अहिड़ो ॿुधाए अॼु छोकिरो वणी, ॾाढो तूं वणी रे अला, ॾाढो तूं वणी, ॾाढो तूं वणी वो अॼु ॾाढो। 1972 में रेडियो पाकिस्तान कराची ते पहुतुसि, हितां मूंखे वठी विया हैदराबाद रेडियो वारा। पोइ उते मां पहुतुसि त उते मूंखे फिरोज़दीन मिलियो, उहो कंपोज़र हो उते। उन जो ॾिठो त सही हीउ ॻाइणो असांखे ॾियो, हीअ असांजे बेज में अचे। पोइ उते प्रोड्यूसर मूंखे चयो त वाह हाणे हिन सां थोरो गॾु हुजे। पोइ मां उते 3 साल रहियोसि उन वटि। उहो कंपोज़र हो, उहो धुनूं ठाहींदो हो। पोइ मां तक़रीबन जेके धुनूं वुनूं हाणे ठाहियूं था त मां उन वटि उनजी हथ हेठां सिखियुसि। उहो बि जहिड़ो उस्ताद हो हुनजो। हुन पंहिंजे फनी सफ़र दौरान सिंध जे केतिरनि ई क्लासिकी ऐं जदीद शाइरनि जी शाइरीअ खे पंहिंजे आवाज़ ज़रिए सुरनि जो रूप ॾिनो आहे। उन्हनि शाइरनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस, कादिर बख्श बेदिल, मास्टर चंदर, उस्ताद बुखारी, मीर अब्दुल रसूल मीर, मकसूद गुल, अब्दुल गफ़ार तबस्सुम, आजिज़ उॼण, न्यास पिताफ़ी समेत ॿिया केतिरा ई शाइर शामिल आहिनि। काफ़ी सनफ़ हुई। मूं आजिज़ उॼण खे ॻायो, जेको चयमि दिलि खे रोई छो थी चयां यार विछड़ी वियो। ऐं धुन मुंहिंजी पंहिंजी ठहियल हुई। चयमि दिलड़ी सुबुह असांजी भला हूं करे चौथी, भला हूं करे चौथी, कयाई छा कयां आजिज़ कयाई, छा कयां आजिज़ हीअं जो हार विछड़ियो, कयो मूं प्यार हो जंहिंसां, कयो मूं प्यार हो जंहिंसां, उहो दिलदार विछड़ी वियो, कयुमि दिलि रोई चौथी, चयमि दिलि रोई चौथी, कयाई यार विछड़ी वियो, कयो मूं प्यार हो जंहिंसां, कयो मूं प्यार हो जंहिंसां, उहो दिलदार विछड़ी वियो, चयमि दिलि रोई चौथी, कयाई यार विछड़ी वियो, चयमि दिलि रोई चौथी, कयाई यार विछड़ी वियो। नियाज़ पिताफ़ी
ना कैद करो मैं को ना मारो हथ कड़िया मैं आशिकां कहंदा मेरी अखियां आहिनि अड़ियां इहो थोरो सां ॿुधायो ना कैद करो मैं को ना मारो हथ कड़िया मैं आशिक हाँ कहदा मेरी अखियां आहिनि अड़ियां ना कैद करो मैं को ना मारो हथ कड़िया पोइ मूं रेडियो ते मुंहिंजूं 300 कापियूं आहिनि तक़रीबन कुझु मां मशहूरु बि आहिनि जंहिंखां मुंहिंजी मशहूरी मिली चेमदल खे एतिरो थी जो आज तो वीचारो एॾो मशहूरु थी वियो जो उन आज खे चवंदा ई आज त शेर मोहम्मद विसरी वियो हुन खां आज जो ॼण जो ॻोठु ईअं पुछा करे वेंदा हुआ पोइ मास्तर हो पोइ उन सां पोइ संगत थी वई मुंहिंजी शाइरनि सां घणो कयो आहे मीर साहिबु मीर अब्दुल रसूल मीर प्रिंसिपल हुउसि हिन में सचल कॉलेज किताब वर में खणी आयो ॾिजी पियो अलाए ॻाईंदो अलाए कोन ॻाईंदो तॾहिं मां रेडियो ते मशहूरु थी चुको हुउसि मूंखे चई रहियो मूं चई छा कयो अथव साईं तव्हां त उस्तादु आहियो चयो यार मां कापी खणी आयो आहियां तुंहिंजे कारण मूं छाजी कापी काफ़ियूं हुन में लिखियलु मूं चयो ॾियो ॾिसां सुठो माण्हू हो ॾाढो पोइ मूं काफ़ी हुन जूं वरी काफ़ी ॻायूं काफ़ी हुन जूं मशहूरु थी वियूं कहिड़ी हुअसि हिकिड़ी काफ़ी मशहूरु तो हा तुंहिंजो न आहे जवाबु तारनि में तो चंड लॻी थो मीर मिठाई मीर मिठाई मां क्यों मिसरियूं प्यार तुझे में मुखा विसरियूं ओ प्यार तुझे में मुखा विसरियूं ओ प्यार तुझे में मुखा विसरियूं माड़ी शाल शबाब तारन में चंद लगी तो ना है जवाब संदसि आवाज़ में दर्द बि हो मोहबत बि हुई ऐं धरतीअ सां लॻाव पिणु हो हुन न रुॻो पाण लाइ ॻायो पर ॿियनि लाइ बि सिखिया जा दर खोलिया केतिरा ई शागिर्द संदसि छांव में सिखिया हासिल कंदा रहिया मूंखे त जहिड़ो विरसा में मिलियो आहे जेको घर में ख़बर अथव जंहिंजा फनकार वॾा मशहूरु आहिनि उन्हनि जूं मायूं बि वॾी होशियारु हूंदियूं आहिनि छो जो घर में कमकार माण्हू करे थो तॾहिं बि जहिड़ो ॿुधे थो ॼण सिखी थो वञे मूंखां त सिखिया जी जहिड़ी त का ॻाल्हि ई कोन्हे मां त नंढड़ा कोट सिखियो पहिरियों कलाम तव्हां कहिड़ो ॻायो पंहिंजे वाल साहिब बेजा त खोड़ गाना आहिनि पर जेको हींअर मां जेको चवणु चाहींदुसि त मां तो सम्झा चाही तूं मां तो सम्झा चाही तूं मूं लाइ सभु कुझु आहीं तूं मां तो सम्झा मां त अज़ल खां तुंहिंजो आहियां मां त अज़ल खां तुंहिंजो आहियां मुंहिंजे नसीब में नाही तूं मुंहिंजे नसीब में नाही तूं मां थो सम्झा चाही तूं मां थो सम्झा अच्छा भला तव्हांखे जेकी तव्हांजी आवाज़ माशाल्लाह भलो आहे तव्हांखे पंहिंजे वालिद जे करे वधीक पज़ीराई मिलंदी आहे या तव्हांजी पंहिंजी महिनत साईं मां त अञा कुझु बि न आहियां थियो न मां त वॾो ख़ुशि नसीबु आहे जो जंहिं जाइ ते बि वञ त मुंहिंजी वॾी इज़त आहे अबूअ जे करे संदसि फ़न ऐं ख़िदमतनि जे एतराफ़ में खेसि न रुॻो अवाम जी मोहबत ऐं मञता हासिल थी पर केतिरा ई अहम एवॉर्ड पिणु मिलिया उन्हनि में 1985 में हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे उर्स जे मौक़े ते गोल्ड मेडल
1996 ऐं 1995 में 2 भेरा शाह लतीफ़ अवार्ड ऐं मिसरी शह अवार्ड समेत ॿिया केतिरा ई सरकारी ऐं गैर सरकारी एज़ाज़ शामिल आहिनि। शुक्र अलहमदुलिल्लाह, मूंखे एवार्ड त वॾी ॻाल्हि थी वई। भिटाई जो एवार्ड मिले इहो कंहिंखे कोन मिलंदो हो। शमन मिराली चवंदो त असांखे एवार्ड ई कोन था ॾियनि, उनखे ॾींदो अञा ताईं कोन ॾिननि। मूंखे छा था सम्झो, मूंखे मुमताज़ मिर्ज़ा जहिड़ो माण्हू स्टेज ते सॾे एवार्ड जो मां वेंदो हुउसि भॼी, काफ़ी ॻाए स्टेज तां पोइ हलियो वेंदो हुउसि। पोइ मूंखे मुमताज़ साहिब थो की हिते हथु हुजी कोले में चई होटल आहे, साईं छा आहे, चई भॼी न वञजांइ। मां इहो सम्झो ई कोन थो कोई अॼु मूंखे एवार्ड ॾींदा, ऐं मूंखे हो ई कोन थो कोई एवार्ड ॾींदा या मूंखे केरु वठी ॾींदो। पर पोइ राति थी त सिॼ पहिरीं कयईं मूंखे एवार्ड उते ॾिनई त पोइ त साईं मुंहिंजो मथो ॿियो थी वियो, सची करे पुछी थो बचो हाणे हेॾो सारो एवार्ड। 93 में मिलियो मूंखे, पहिरियों एवार्ड मूंखे भिटाई साहिब जो। अनवर हुसैन विस्तड़ो सिर्फ़ हिकु ॻाइणो न पर हिकु इदारो आहे। उन इदारे जो क़दुरु करणु घुरिजे। हू उन ख़ानदान मां आहे जिते अॻु को बि मौसीक़ीअ सां लाॻापियल न हो, पर पंहिंजी महिनत सां हुन हिकु नओं रस्तो ठाहियो ऐं अॼु हुन जे ॻोठ तोड़े ज़ात वारनि जो वॾो अंग सिंधी राग जी ख़िदमत में मसरूफ़ आहे। उस्ताद छा थिए तव्हांजो? चाचो आहे ऐं उस्ताद बि आहे। शिक्षा कंहिंखां वरिती अथव? पंहिंजे चाचे खां ई वरिती आहे, उस्ताद अनवर हुसैन विस्तड़े खां। माना उन मां मुतासिर थी जीअं उनजो पुटु अयाज़ सिख्या वरिती आहे, तव्हां उन में? हा, उस्ताद अनवर हुसैन विस्तड़े खां बि वठी आहे ऐं पंहिंजे सोट खां बि सिखंदो आहे। हा, छा था ॿुधायो? चाचा जी काफ़ी आहे। ओ भला बोबो बोबो के बेझाई दूर के दूर बोडा सुपरी के न चढ़न चिटते के न विसरन मोर के न चढ़न चिटते के विसरन नमूर जिया में कुंडी पूर तीअं दिल वरा को दोस्तने हू पको थी वयो होरण्या ओरण्या होरण्या ओरण्या ओ मसपतो वापयो मसपतो वापयो होरण्या 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 ओरण्या हू पको थी वयो होरण्या ओरण्या होरण्या ओरण्या। असल में सॼी दुनिया खे ख़बर आहे त उस्ताद अनवर हुसैन विस्तड़ो फ़न जी दुनिया में वॾो नालो आहे, जंहिंखे ॿुधी करे काफ़ी फ़नकार सिखिया ऐं अॼुकल्ह महफ़िलनि में उनजा कलाम ॻाए मक़बूलियत बि माणीनि पिया। सो असां गुज़ारिश कंदासीं सकाफ़त खाते खे त उस्ताद अनवर हुसैन विस्तड़ो जी सार संभाल लही वञे। उहो बीमार पियो आहे हींअर, जीअं उनजी माली सहायता थी सघे, सुठे नमूने उनजो इलाजु थी सघे। हाणे तव्हां उस्ताद अनवर विस्तड़ो जा असांखे कहिड़ो जेको आहे सो कलाम ॿुधायो? उस्ताद अनवर जा त काफ़ी कलाम असांजे दिलि जे वेझो आहिनि, पर मां ही कलाम तव्हांखे ॿुधाईंदुमि। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु घंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, है केरु आहे मुंहिंजो हिते। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु घंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, है केरु आहे मुंहिंजो हिते। मां दुनिया में हा अकेलो, हीअ दुनिया मूं लए अकेली, हाल महरम को बि नाहे ऐं न कोई बाह बेली, मुंहिंजे मोए केरु रुअंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु घंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, है
केरु आ मुंहिंजो हिते। सकाफ़त खातो बाईंदो आहे, कोई कॾहिं कॾहिं उन्हनि खे यादि ईंदो आहे या त कुझु पिछड़ा मोकिलींदा आहिनि, पर पोइ सची ॻाल्हि सच न वठो, छो त हुनजो अंदर खे साड़े छॾींदुसि मां, को छॾे कुझु ॾींदा आहिनि पर पोइ उहो नथा ॼण। सकाफ़त खाते अॻे तव्हांखे चयो मूं त चओ त मुंहिंजी पघार मुक़ररु करो, मूंखे इहो वज़ीफ़ो नथो खपे तव्हांजो, मुंहिंजी पघार मुक़ररु करे ॾींदा, या कंहिं मुंहिंजे ॿचे खे कंहिंखे पंहिंजे हिन में सकाफ़त खाते में नौकिरी ॾियो, उहा न ॾिननि। हिकिड़ी अयाज़ अहिड़ा पढ़ियल कोन्हनि न, पढ़ियल लिखियल न, हिकिड़ी नौकिरी बि न ॾिननि। हुजणु त ईअं घुरिजे हा त तव्हांजो इंस्टीट्यूट हुजे हा तव्हांजे नाले सां, सिखिया जो घर हुजे हा तव्हांजे नाले सां, त तव्हांजो नालो बि हिकिड़ो मुतारफ़ थियल आहे हेॾो सारो, त तव्हांजी हिकिड़ो ॾोर हली वञे। वज़ीफ़ो ॾियनि हा न, ॾिननि। मुंहिंजे पुट जी नौकिरी घुरी, मां वज़ीर हो हिते कयो हितां थर जो, उनखे रूबरू चयो कराचीअ में, हा सरदार शाह खे, भली ॿुधे बि छो न ॾिनई। मूंखे अॻ ई नसीर साहिबु अॻ ई चयो, चई इहो नौकिरी वोकिरी कोन ॾींदो, हीअ नौकिरी जेका कुझु थियो इहो बि वज़ीर आला ॾिनई मूंखे। हुनखे मूं रूबरू चयो, चवंदो हर तूं घबराए न। मुंहिंजो इलाज बि सकाफ़त खाते वारनि करायो, मुंहिंजो दिमाग़ जो ऑपरेशन थियो, कुझु उहो आया, कुझु हितां मुंहिंजे हैदराबाद कराची नवाब शाह वारनि करायो। ॿियो मुंहिंजी हिते साली छा आहे, पर मुंहिंजी भेण आहे, सभु कुझु आहिनि, इन्हनि वॾी मदद कई मुंहिंजी, अॼु ॾींहं ताईं कंदा आहिनि। वज़ीर पंहिंजो पेट भरनि था, असां ॾोह कयो आहे, जंहिंजे करे वज़ीर आहिनि। सकाफ़त छो आहे, छाजे कारण, नालो छो रखियो अथनि सकाफ़त? सकाफ़त में असांजे करे आहे न, पोइ असांजे करे आहे त पोइ असांजो कमु कनि। असांखे त सभु कुझु ॾियणो खपे हिननि खे, पाण ई करे ॾियनि, उहो नथा कनि। अनवर हुसैन विस्तड़ो, ऐं असां त ॿुधंदा हुआसीं त बाबा सिंध जो रफ़ी आहे, ऐं इन में को बि शक न आहे, उहो असांजो ई आहे, असांजो शान मान आहे। ऐं असां परे परे जिते बि वेंदा आहियूं, सिंध जे कंहिं कुंड कुर्छ में वेंदा आहियूं त असांखे चवंदा भाउ केरु आयो, विस्तड़ा, चवंदा यार अनवर हुसैन विस्तड़े खे सुञाणो, पोइ असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, इहो फ़ख़ुरु आहे असांजो। ऐं अहिड़ियूं असांजूं ॿियूं बि शख़्सियतूं विस्तड़ा आहिनि जिन जे करे असां सुञाता वेंदा आहियूं। सो अहिड़े नमूने सां अनवर हुसैन विस्तड़ो। बाक़ी हाणे सकाफ़त खाते वारनि खे असांजो चवणु आहे त हीउ वॾो नालो आहे सिंध जो, ऐं जेकॾहिं महिरबानी करे हिन जी सार संभाले। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त अनवर हुसैन हिकिड़ो मुफ़िलसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो, छा त हिन जो ओझो हज़ारे माण्हू हुन जे पोयां हूंदा, ऐं वॾी हिकिड़ी ॼाण रखंदड़ माण्हू आहे। सकाफ़त खाते वारनि खे असां गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हिन जो सुठे नमूने सां इलाजु कराईंदे हिन जी माली सहायता कनि, त जीअं हू ज़िंदगी जेके साल वीचारे खे आहिनि उहे सुख जा ऐं आसास जा गुज़ारे। पूरी दुनिया में असां ॾिठो आहे त जेके बि फ़नकार हूंदा आहिनि, जेके बि आर्टिस्ट हूंदा आहिनि, उन्हनि जी न सिर्फ़ु जेको आहे सो नान नफ़क़े जो इंतज़ाम गवर्नमेंट कंदी आहे, पर इलाही उनखे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण में मदद कंदी आहे। छो त इहे ई फ़नकार आहिनि जेके हज़ारे लखे माण्हुनि खे ख़ुशि कनि था। असां इंग्लिश लिटरेचर में पढ़ियो आहे त जेकॾहिं तव्हां राग ॿुधंदो हिकिड़े सुठे रागी जो, त तव्हांखे कथारसिस थिए थो। कथारसिस जो मतिलबु इहो आहे त ॾुख, सूर, परेशानियूं, मुसीबतूं माण्हू विसारे थो छॾे जेॾीमहिल माण्हू राग जी दुनिया में अचे थो, राग ॿुधे थो। ऐं उहो रागी आहे जंहिं न सिर्फ़ु हिते साहती परगिणे में, बल्कि ऐं न सिर्फ़ु सिंध में, पर मां चवंदुसि त हिंद सिंध में, पूरी एशिया में, इवन पाण जेको आहे सो अनवर विस्तड़ो साहिबु चवनि था त उहे दुबई बि विया, दोहा बि विया, सऊदी अरब बि विया, उते बि माण्हुनि जेको आहे सो तमामु घणो जेको आहे सो इज़त ॾिनी इन राग जे करे। असां ख़ुशनसीब आहियूं, जीअं त मां प्रिंसिपल ठारूशाह डिग्री कॉलेज जो आहियां, मां उस्ताद चंद्र खे बि ॿुधो आहे, ऐं माई भागी खे बि ॿुधो आहे, उस्ताद मंज़ूर खे बि ॿुधो आहे, मोहम्मद यूसुफ खे बि ॿुधो आहे, जलाल चांडे खे ॿुधो आहे, पर अनवर विस्तड़े जो जेको ॻाइणु आहे उहो ॾाढो मुनफ़रिद आहे। हिन में जेके हिकिड़ा ख़ुशीअ जा गीत, हिकिड़ा लोक गीत, ऐं ॿिया वरी हिकिड़े ॾुख ऐं सूर ऐं तकलीफ़ जा जेके हू हाणे बि चवे थो त हाल मुंहिंजो केरु ॿुधंदो, केरु आहे मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उगंदो, केरु आहे मुंहिंजो हुते। ऐं हाणे मां ॿुधो कुझु ॾींहं पहिरियां उनजो इंटरव्यू पियो हले त वाक़ई हू ईअं चए पियो त हिन वक़्तु मां कसम परसीजे यानी गुरबत जी ज़िंदगी गुज़ारियां पियो, जॾहिं त मूं वटि मेडल बि आहिनि,
हाणे हिकिड़ो माण्हू सदारती मेडल उनखे मिलियल आहे, लतीफ़ मेडल उनखे मिलियल आहे, सचल सरमस जो मेडल उनखे मिलियो आहे। इहे त थिया वॾा जेके नेशनल लेवल जा मेडल आहिनि, पर इहे जेके लोकल अलाए केतिरा ई मेडल उनखे मिलिया। ऐं मां सम्झां थो त सकाफ़त जेको डिपार्टमेंट आहे असांजो, हीउ उनजो फ़र्ज़ु आहे त हीउ असांजो असासो आहे। असां चाहींदासीं त जेकॾहिं अनवर विस्तरो हींअर ॻाए नथो सघे त हू असां सां ॻाल्हाए त सघे थो। हींअर बि हू काफ़ी अहिड़ा ॻाइणा पैदा करे सघे थो ऐं काफ़ी ॻाइणा पैदा कया बि अथई। त हीअ असांजो असासो आहे। जेसीं ताईं हू ज़िंदा आहिनि, असांजी दुआ आहे त अलाह साईं उन्हनि खे हिकिड़ी उमिरि दराज़ उन्हनि जी करे ऐं उन मां असां मुस्तफ़ी थियूं ऐं रियली मज़ो अची वेंदो आहे। मां त शुरू में उन जा राग पाण बि ॿुधा आहिनि, पर हींअर जेके इंटरव्यू ॿुधां थो त मूंखे हिकिड़ी ख़ुशी सां गॾोगॾु मूंखे ॾुख बि थिए थो। ॾुख इन ॻाल्हि जो थिए थो त असां बींग ए सिंधी नेशन, जेके वस वारा न आहिनि उहे त चवनि था त कुझु थियणु घुरिजे, पर जेके वस वारा आहिनि उहे उन जे लाइ कोन था कनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे त उनजो इंतिज़ामु बहितरीन तरीक़े सां नान नफ़्के जो, रोज़ी रोटी जो। ऐं ॿियो त उन चयो आहे त मुंहिंजो पुटु आहे जुनेद अयाज़, महिरबानी करे उन मां कंहिं बि हिकिड़े खे का सुठी नौकिरी त वठी ॾियो। अनवर हुसैन विस्तड़ो सिंधी काफ़ी, कलाम ऐं ग़ज़ल जो हिकु सुरीलो तर्जुमान आहे। हुन काफ़ीअ जी सिन्फ़ खे शौक़ सां ॻायो। हुन जेको कुझु सिंधी मौसीक़ी खे ॾिनो आहे उहो विसारण जोॻो न आहे। हुन सुरनि खे रूह सां ॻंढे छॾियो आहे ऐं ॿुधंदड़नि खे अहसासनि जी दुनिया में वठी वियो आहे। न सिंध सॼी जंहिंखे प्यार करे उहो छा महसूसु कंदो। ख़ुदा जो सजो को नथा करे सघूंसीं, उन्हनि खे दुआ नथा ॾेई सघूं, असांखे ॾियणी नथी अचे। मां त हिननि जो शुक्रगुज़ार आहियां, मूंखे सभु कुझु आहे उन्हनि जे हितां त मिलियो आहे। महफ़िलुनि में वञा, पोइ मां कंहिंसां फी न ॻाल्हाईंदो आहियां साईं, अलाए को ॻाल्हाई अथमि। पोइ उहे माण्हू जेके सम्झनि था असां सां अहिड़े नमूने सां हले थो, त पोइ हू पंहिंजो लुटाए कुझु हिकिड़ो माण्हू सां एतबार कयो त मां वियुसि हितां ॻाइणु जुॾे ॻाइणु वियुसि। उते ॻाए उथियासीं त उते हिकिड़ो माण्हू हीअं वेठो अची चयोमांसि मानी खा, मानी न पियो खाए। जो केरु आई? चई मां हितां जो आहियां, मानी खा। न मां मानी कोन, रोई ॾिनो वीचारे। अड़े मूं चई मानी तो चवांसि कया त रोए थो, ॻाल्हि छा आहे, चाक कोन आई छा? चई मां ठीकु आहियां, रोआ कंहिं ॿी ॻाल्हि जे करे थो। मूं चयो छा जे करे? चई छा हो त मूं वटि हुयो हिकिड़ो गॾा ॻाल्हियो, मूं ॿुधो त अनवर थो अचे हिते ॻाइण किताबनि में, मां ॿुधणु वञासि। पोइ मां चयो त कंहिंखे ॾेई वञा, को अहिड़ो माइटु कोन हो जंहिंखे ॾेई अचां त मुंहिंजो हिन गॾा खे गाहु केरु कोन ॾींदो। पोइ मूं विकिणी छॾियो। उहे जेके पैसा हुआसीं मूं तोखे ॾेई छॾिया। मुंहिंजो छो मूंखे ॾेई? चयो मूंखे ख़बर ई कान पई, तो जेको ॻायो पियो मूंखे वणंदो त हुअं, पर मूंखे जेके पैसा मूं तोखे अहिड़े ॾेई छॾिया। मुंहिंजो घणा आहे? चई बसि हिन ॻाल्हि खे छॾ। मूं चयो हिन मूं खण जाचे पंहिंजा पैसा। न साईं मां पैसा कोन खणंदो। मूं चयो हाणे एतबार कयां थो मां, मूंखे सची ॻाल्हि ॿुधाए तुंहिंजा पैसा घणा आहिनि? चई साईं मुंहिंजा 2200 रुपया। मूं गुलाम कादर खे चयो मुंहिंजो हिन घणे ॾियोसि? त गुलाम कादर चए था केॾो वञा? मूं चयो हितां ॾींदुसि किथां ॾींदुसि? मूं चयो मूंखे पंहिंजो हिसो न ॾियो, तव्हां खणो, तव्हां पंहिंजा पैसा पोइ खणिजो। पाण हिन खे 2200 वठे न पियो, रोए पियो वीचारो, ज़ोर ई हुनखे ॾेई छॾिया। बाक़ी छा बा, इन खां वधीक इहो कुर्बान आहे जेको पंहिंजी मिल्कियत हड़ई ॾेई छॾे, इहो मूंखे ज़िंदगी भर यादि रहंदो, न को लहंदो। अनवर हुसैन विस्तड़ो सिंधी गायकीअ जी तारीख़ में हिकु रोशन नालो आहे। हू गवालियार घराणे जे विरसे जो साखी ऐं सिंध जे रिवायती काफ़ी, कलाम ऐं सिंधी ग़ज़ल जी गायकीअ जो हिकु सुरीलो ऐं मुनफ़रिद आवाज़ आहे। संदसि आवाज़ में सिंध जी मिटीअ जी ख़ुशबू ऐं दिलि जी सचाई समायल आहे। हुन जेको कुझु सिंधी राग जे सागर में शामिल कयो आहे उहो न रुगो क़ीमती आहे, पर हमेशह लाइ
सिंध जी मौसीक़ीअ जी तारीख़ में सुनहरे लफ़्ज़नि सां लिखियो वेंदो। सिंध हुकूमत खे अहिड़नि महान कलाकारनि मां हिकु नज़र ॼाणणु घुरिजे त हिननि जो जेको चुल्हो उजामण वारो आहे हू जेको आहे सो ॿीहर ॿरी सघे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसि ताईं ॾींदा इजाज़त। कैमरामैन इरफान ऐं परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो, KTN न्यूज़ ठारूशा।